अली जे औलाद खे अली जे औलाद खे जनी झेड़ो अजम्या भिट जो घोट लतीफ चवे परे तनी खां भज वनी था जमायती जबीया नारा हैदरी अली जे औलाद खे अली जे औलाद खे जनी जानो घट म्या पाड़ा तन पली तन जू तू परवर धनी पट म्या खफो ऐ खफत जो लहदुन कील लतीफ चवे ला 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 वला हिकड़ो भी सौदागर शख्स अतुरंबीरन जो वणज वापार कंदो हो 70,000 दीनार कर्ज खणी अतुरंबीर वठी बेड़े में विधुआ बेड़ो विच दरिया में घुमंदो घुमंदो आयो तूफान घुलुआ बेड़ो फाला फाला थियो हिकड़ो तख्तो बचुआ उनी तख्ते ते सौदागर शख्स लुढ़ंदे लुढ़ंदे अची कंठे ते पहुतुआ बाहर निकरी रोए पियो ज़ारों ज़ार हिकड़ो बकरार बीठो हो उहो बकरार हिन खां पुछा करण लगो ओ यदा सौदागर शख्स म्या कदी त कंदे हैं अतुरंबीरन जो वणज वापार ओ यदा यद तू छो थो रुए ज़ारों ज़ार चईदा अल्लाह कुल शैन कदीरा अल्लाह गफ्फार भी आहे अल्लाह रहीम भी आहे अल्लाह करीम भी आहे पर अल्लाह वहदुल कहार भी आहे अज मुझे मथों कहार थुआ 70,000 दीनार कर्ज खणी अतुरंबीर वठी बेड़े में विधुआ बेड़ो घुमंदो घुमंदो विच दरिया में आयो तूफान घुलुआ बेड़ो फाला फाला थियो हिकड़ो तख्तो बचुआ उनी तख्ते ते लुढ़ंदे लुढ़ंदे अची कंठे ते पहुतो हां तू मुखे ॿुधाए मां हिते हीअं मुंहिंजा बच्चा पना कंदा कीअं काथों मां 70,000 दीनार कर्ज अदा कंदम काथों मां पंहिंजे बच्चन जो सफर गुज़र कंदम उहो बकरार हिन खे चवण लॻो ओ यदा सौदागर शख्स म्या हिते 6 महीना रुंदे ओ यदा तू 8 महीना रुंदे पर बेली 12 महीना रुंदे तभी अल्लाह जे नाले ते 100 रुपया भी वसूल न थींदई हिकड़ो दरवाजो मां दस्यां हे रस्तो वरतियूं वञ 6 महीना पंध कंदे 8 महीना पंध कंदे ओ यदा तू 12 महीना पंध कंदे काथे वेंदे जाथे हाजी वेंदा आहिनि हज ते मदीने मुनवर में उते कुल नबियन जो सरदार रहंदो आहे या मोहम्मद मुस्तफा उनी दरवाजे ते वेंदे तू रोज क़यामत ताईं खाली न मोटदे उहो सौदागर शख्स गरीब बकरार जो चवण वठी रस्तो वठी रवानो थियो 6 महीना पंध कयाई 8 महीना पंध कयाई ओ यदा 12 महीना पंध कयाई मदीने मुनवर में अची पहुतुआ हिकड़ी ओताक ॾिठई उते अची सलाम ॾेई गरीब शख्स वञी कुंड वठी वेही रहियो हिन खां कंहिं बि पुछा न कयो त तूं केरु आ तूं कंहिंजो मेहमान आ तूं काॾे थो वञी हिकड़ो गरीब शख्स मदीने मुनवर में रहंदो हो या मोहम्मद मुस्तफा जो आशिक हुयो रसूल जो हुबदार पंहिंजे ज़ाल खे चवंदो हो
मुझी मानी पचाए रखी छद मता को ओच दे मिठड़े मोहम्मद जो मेहमान अचे त मां पजो मानी खणी उनी मेहमान के दिया उहो गरीब शख्स या मोहम्मद मुस्तफा जो आशिक रसूल जो हबदार अची छाड़ से सुभान अल्लाह हर को पंहिंजे मेहमानन के खाधा खाराए पियो हर को पंहिंजे मेहमानन सां गुफ्तगू करे पियो हिकड़ो गरीब शख्स वेठो आ कुंड वरतियूं रोए थो ज़ारो ज़ार उन्ही खां पुछा करण लगो ओ यदा कुंड वारा जवान तू केर आहीं तू काॾे थो वञी तू कंहिंजो मेहमान आ तू छो थो रोए ज़ारो ज़ार चईदा अल्लाह कुल शाइन कदीरा कॾी तो हुई सौदागर शख्स अतुरंबीरन जो वणज वापार कंदो हम अज ताया गदागर फकीर नामे मौला या मोहम्मद मुस्तफा खां 70,000 दीनार इमदाद वठण आयो ॿियो त कंहिं बि पुछा न कयो तू पुछा करे थो त यार हाणे ॿुध त ॿुधायां हाणे कहिड़े तरह ते बयान करे ॿुधाइस थो मिठे मोहम्मद जो मारा मुसाफिर आया ओ मेहमानुआ सच सैयद जो मारा मुसाफिर आया शहर मदीने बना ठोका है मुल्क अरब में बना ठोका है बोला 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 मेहमान है मिठे मोहम्मद जो यार आऊं भी तुझो गुलाम आया गरीब शख्स तू गम न कर एड़े दरवाजे ते आयो जो हुक्म अल्लाह जैसू तू खाली न मोट दे वो गरीब शख्स या मोहम्मद मुस्तफा जो आशिक रसूल जो हबदार भजदे वनी पंजो मानी खणी अची उनी सौदागर शख्स के खारायई हिन के दर्द दिलासा नहीं चईदा हिन वक्त तू आराम कर बाख पलव खणदो कुल नबियन जो सरदार या मोहम्मद मुस्तफा पंहिंजे असाबिर सां अची गॾिजी मस्जिद में नमाज पढ़ंदो तोखे अची निंड खां उथाए कुल नबियन जे सरदार वटि नींदोमांइ उहो सौदागर शख्स गरीब मंज़िल जो मारियल हो मानी खाई पी हिन खे आराम अची वियो आहे बाख पलव खयो उहो गरीब शख्स या मोहम्मद मुस्तफा जो आशिक अची गरीब सौदागर शख्स के उठाए जी जो मस्जिद के दरवाजे ते या मोहम्मद मुस्तफा पंहिंजे असाबिन सां मस्जिद में गॾिजी नमाज पढ़ियाई नमाज पढ़ी कलामला शरीफ जो तलावत करे पियो अर्श अज़ीम खां नूर जूं तजलियूं मिठड़े मोहम्मद जे झोली में किरन पिया हिन खे हथ जो इशारो ॾिनई इहो थी कुल नबियन जो सरदार वो सौदागर शख्स गरीब गिच्ची में कपड़ो जी केड़े तरह ते हणे या मोहम्मद मुस्तफा के अर्ज करे थो सारे प्रिया सावा दे पा
मिठे मोहम्मद जा मारा मुसाफिर आया ऐ शहर मदीने बना ठोका है मुल्क अरब में बना ठोका है ऐ शहर मदीने बना ठोका है मुल्क अरब में बना ठोका है महाजर नाम पूछाया ओ मोहम्मद नाम पूछाया ओ मेहमानुआ मिठे मोहम्मद जा मारा मुसाफिर आया ओ मेहमानुआ सच्चे सैयद जा मारा मुसाफिर आया सौदागर सख्त गरीब बिच्ची में कपड़ो विझी ला 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 वाला बिच्ची में कपड़ो विझी या मोहम्मद मुस्तफा खे चवण लगो ओ मौला साईं मुखे नामे मौला 70,000 दीनार मिले या मोहम्मद मुस्तफा चवण लगो पंहिंजे असहबिन खे ए असहबियो ए बुजुर्गो हिकड़े विलाज खां हिकड़ो कंगाल आयो आ नामे मौला 70,000 दीनार मिले उहो केड़ो जवाना जो सवाली जो सवाल पूरो करे थो दुनिया जा तवंगर वेठा हा मगर दिल कोन हुयो जो सवाली जो सवाल पूरो थे सभिनी खणी मुंह जमीन में विधो हुसैन जा बाबा वो हुसैन जो बाबो अचण लगो या अली मुश्किल कुशा शेरे खुदा केड़े तरह ते अचे थो कखन मुंह आवाज आयो पन्नन मुंह आवाज आयो और पत्थरन मुंह आवाज आयो की आवाज आयो जंगल पहाड़ कहते थे न दे अली अली मुश्किल तो मेरी हल करो मुश्किल कुशा अली अली का नाम सुनकर मैं आया हूँ बड़ी दूर से मेरी किश्ती को भर दो मोहम्मद के नूर से या अली मुश्किल कुशा शेरे खुदा खे चवण लगो या अली मुश्किल कुशा शेरे खुदा चियो शाद से सुभान अल्लाह या मोहम्मद मुस्तफा खे चवण लगुआ ए सौट सक्का हे अज केड़ी कुदरता जेके भी असहबी वेठा हन जेके भी बुजुर्ग वेठा हन सभई मुंह जमीन में विधू वेठा हन चई हुसैन जा बाबा वो ओ हुसैन जा बाबा अज हिकड़े विलाज खां हिकड़ो कंगाल आयो आ नामे मौला 70,000 दीनार मिले दुनिया जा तवंगर वेठा हन मगर दिल कोन है जो सवाली जो सवाल पूरो थे हुसैन जो बाबो चवण लगो ओ सौट सक्का साईं मुखे इजाजत मिले मां सवाली जो सवाल पूरो क्या नत रोज क्या मत ताईं सखी न सरदार से हुसैन जे बाबे के इजाजत मिली वियो उनी सौदागर शख्स खे वठी हावेली जे दरवाजे जे ॿाहिरों बिहाए जूं जूं वियो हावेली जे दरवाजे ते बीबी साण जन्नत खातून पुछा करण लगो चई हुसैन जा बाबा वो ओ हुसैन जा बाबा साईं अज छो तहां जे मुंह मुबारक में पसीनो आ उहद जो जंग जो तैयारी कयो हुई तभी अवां जे मुंह मुबारक में पसीनो कोन हो खैबर जी जंग जी तैयारी कयो हुई तभी अवां जे मुंह मुबारक में पसीनो कोन हो अज साईं छो तहां जे मुंह मुबारक में पसीनो आ चई हुसैन जी अमड़ी वो